वाक़ आगा कहीं पिया घर वज़ीर ज़ियालुस्सलाम गढ़ी यासी ऐं जगपाबाद में ॿियनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान 6 ॼणनि जे क़त्ल वाक़े जो नोटिस वरितो आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। घर वज़ीर ज़ियालुस्सलाम SSP शिकारपुर ऐं जगपाबाद खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। घर वज़ीर SSPs खे हिदायत कई आहे त क़त्ल वाक़िअनि में मुलविस अवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। घर वज़ीर चयो त क़त्ल वाक़िअनि में मुलविस अवाबदार माफ़ी जा मुस्तहिक़ नाहिनि। तफ़सीली जांच करे जवाबदारनि ऐं संदन सहूलियतकारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। अवां खे ख़बर ॾिनी पिया घर वज़ीर ज़ियालुस्सलाम गढ़ी यासी ऐं जगपाबाद में ॿियनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान 6 ॼणनि जे क़त्ल वाक़े जो नोटिस वरितो आहे। घर वज़ीर ज़ियालुस्सलाम गढ़ी यासी ऐं जगपाबाद में ॿियनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान 6 ॼणनि जे क़त्ल वाक़े जो नोटिस वरितो आहे। घर वज़ीर ज़ियालुस्सलाम SSPs शिकारपुर ऐं जगपाबाद खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। घर वज़ीर SSPs खे हिदायत कई आहे त क़त्ल वाक़िअनि में मुलविस अवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। घर वज़ीर चयो त क़त्ल वाक़िअनि में मुलविस अवाबदार माफ़ी जा मुस्तहिक़ नाहिनि। तफ़सीली जांच करे जवाबदारनि ऐं संदन सहूलियतकारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। सूबाई घर वज़ीर ज़ियालुस्सलाम गढ़ी यासी ऐं जगपाबाद में ॿियनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान 6 ॼणनि जे क़त्ल वाक़े जो नोटिस वरितो आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। घर वज़ीर ज़ियालुस्सलाम SSPs शिकारपुर ऐं जगपाबाद खां तफ़सील तलब करे वरिता। घर वज़ीर SSPs खे हिदायत कई आहे त क़त्ल वाक़िअनि में मुलविस अवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे।